नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां खां हिकु सवाल पुछणो आहे। हा तव्हां राजयोग जे बारे में ॿुधायो हो हा त उनजो अभ्यास कीअं करणो आहे? हा ॾिसो, पाण चयोसीं न राजयोग मतलब उहो योग हूंदो आहे। योग मतलब हूंदी आहे यादि मिलण। ये योग थींदो आहे। भई चईंदा आहिनि न, भई कंहिंजी ॿिनि जी शादी थींदी आहे या कोई कमु कंदा आहियूं त चईंदा योग न मिलियो। जी त योग मतलब सिंपल अक्षर थींदो आहे मिलन। त हाणे आत्मा पंहिंजे पाण खे आत्मा पाण भ्रुकुटी जे सम्झ की मां हिन आत्मा भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां ऐं मुंहिंजो पीउ निराकार परमात्मा आहे। त जॾहिं पाण पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे निराकार परमात्मा खे यादि कंदासीं त उहो आत्मा ऐं परमात्मा जो मिलन थी वियो। ठीकु आहे। त इन मिलन सां छा थींदो? आत्मा पंहिंजे मन बुद्धि ऐं कर्मेंद्रिय ते राज प्राप्त कंदी आहे। मतिलबु हुननि ते पूरो कंट्रोल पंहिंजो रखंदी आहे। भई अॼुकल्ह पाण चवंदा आहियूं न कि मुंहिंजो मां कमु इहो थी करां, मन हेॾे होॾे थो भटके, बुद्धि नथी लॻे, मां गुस्सो नथो करणु चाहियां लेकिन मुंहिंजो मुख खुली वियो, हा मां हेॾे ॾिसणु नथो चाहियां लेकिन मुंहिंजी नज़र हली वई, चईंदा आहिनि न। ऐं पेट खे हेॾो खपे न लेकिन तॾहिं बि मुख सॼे ॾींहुं खाए थो खाए थो खाए थो। जिते ॻाल्हाइणु न खपे उते बि मुख ज़बरदस्ती हले थो। त मतिलबु पंहिंजी कर्मेंद्रिय कंट्रोल में न आहिनि। पंहिंजो मन बुद्धि पंहिंजे कंट्रोल में न आहे। त हिन सभिनि जे मथां कंट्रोल प्राप्त करण लाइ, हिन सभिनि जे मथां राज्य हिकु तरीक़े सां प्राप्त करण लाइ आत्मा खे परमात्मा खां शक्ति प्राप्त थींदी आहे। कॾहिं? जॾहिं पंहिंजे पाण खे आत्मा सम्झंदा आहियूं, परमात्मा खे यादि कंदा आहियूं त आत्मा में एतिरी शक्ति ईंदी आहे कि वो पंहिंजी सर्व कर्मेंद्रियूं पंहिंजे मन और बुद्धि ते कंट्रोल प्राप्त कंदी आहे। अॼुकल्ह माण्हू ॿियनि जे मथां कंट्रोल करणु था चाहिनि। चईंदा आहिनि असां हिन जे मथां देश वारा हिक ॿिए जे मथां राज्य करणु था चाहिनि, लेकिन उन्हनि खे इहो ई न पतो अथनि कि असांजी आत्मा जे कंट्रोल में ई शरीर न आहे। त परमात्मा हाणे असांखे राजयोग थो सिखाए, अर्थात पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करे पहिरियों त पंहिंजे शरीर जे कर्मेंद्रियनि ते, पंहिंजी जेकी सूक्ष्म शक्तियूं अथव मन ऐं बुद्धि, इन्हनि ते कंट्रोल प्राप्त करो। पोइ धीरे धीरे दुनिया त छा, पहिरियों तव्हांजे आसपास जी सभु ठीक तरीक़े सां हलंदा। ठीकु आहे। त इहो अभ्यास पाण कंदा आहियूं। इन अभ्यास जे लाइ कोई हीअं न आहे कि पाण टंग ते टंग रखी करे वियूं या जीअं ॾेखारींदा आहिनि न, भई उहो हठ योग थी वियो, भई सिधो थी करे वियूं ऐं हीअं वियूं, हिते वियूं, धरती ते वियो, पलंग ते न वियो न। हिन योग जे लाइ छा आहे, पहिरीं ॻाल्हि इहा ज़रूरी आहे कि पंहिंजे पाण खे आत्मा निश्चय करो ऐं मुंहिंजे आत्मा जो बि परमात्मा आहे। पोइ भले तव्हां सुम्ही करे बि यादि करो, भले तव्हां कर्म कंदे बि यादि करो, भले तव्हां ऑफिस या धंधा दौरी में कॾहिं फ्री टाइम थो मिले हुते ई वेही करे यादि करो। तव्हांखे जॾहिं बि फ्री टाइम थो मिले त हिन जो अभ्यास करो। बसि एतिरो ई त करिणो आहे, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे निराकार रूप में परमात्मा खे यादि करिणो आहे ऐं उन सां पोइ उहो परमात्मा पाण खे पंहिंजे पाण ई जीअं ॿिनि तारनि खे जोड़ंदा आहियूं त हिकु तार मां करंट फ्लो करे ॿी तार में वेंदो आहे न, बटन ऑन कयो त करंट फ्लो थी वियो, लाइट ॿरी वई। त ईअं जॾहिं आत्मा परमात्मा खे जीअं यादि कंदी न त पंहिंजे पाण ई उहो शक्तियूं आत्मा में ईंदियूं वेंदियूं। कुझु सोचण जो बि न आहे, सिर्फ़ु ये निराकार रूप में यादि करिणो आहे, एतिरो सोचणो आहे। पोइ पंहिंजे पाण ई शक्ति ईंदी वेंदियूं ऐं पंहिंजी आत्मा पंहिंजी कर्मेंद्रियों ऐं मन बुद्धि ते कंट्रोल प्राप्त करे छॾंदी। कहिड़े बि टाइम तव्हां उथो था, बिस्तर ते वियो था त 2 मिंट
थोड़ी शांति सां वेही करे परमात्मा खे यादि करो। हिन सां आत्मा पंहिंजे पीउ सां बि मिली वेंदी, ॿियो आत्मा में शक्तियूं बि भरिजी वेंदियूं। सुम्हो था, सुम्हण खां पहिरियों बि यादि करे सघंदा आहियो। सम्झो तव्हांखे ॾींहं में टाइम थो मिले, सॼो ॾींहुं त धंधो न थींदो आहे न, भई कोई धंधो दौरी थो करे त हुन चईंदा असांखे टाइम नथो मिले, छो जो हुनमें थींदो आहे भई सनानु करो, अहिड़ा कपिड़ा पायो, ईअं करो। हिते त कुझु बि न आहे। हिते त मुख्य आहे ई तव्हां किथे बि वेठा आहियो, बसि इहे स्मृति रखो कि मां आत्मा, मुंहिंजो पीउ परमात्मा। अच्छा, एतिरी स्मृति रखण सां ई तव्हांजी आत्मा में शक्ति अची वेंदी। हो चाहे तव्हां 1 सेकेंड कढो था, 2 सेकेंड कढो था, कहिड़े बि समय था, हाणे गाॾी था हलायो, ट्रैफिक ते बीह रहियो त उहो 1 सेकेंड बि था, परंतु ईअं न कि, लेकिन इहे बि पाण खे ध्यानु रखिणो ई आहे कि पंहिंजे आजू बाजू छा थो हले, इहे बि ध्यानु रखो। मतलब जीअं कंहिंखे वो यादि कबो आहे, जीअं पंहिंजे पिता खे यादि कजे या पंहिंजे ॿार खे यादि कजे, ईअं मतलब परमात्मा खे आत्मा सम्झी पंहिंजे पाण खे हुनखे यादि करणो आहे निराकार रूप में। हा, बसि एतिरो ई करणो, इहो ई थींदो आहे राजयोग। अच्छा, मतलब उन खां पहिरीं पंहिंजे कर्म इंद्रियनि ते कंट्रोल, त उन खां पोइ बाक़ी ॻाल्हियुनि ते बि संभाले। हा, मतलब पंहिंजी कर्मेंद्रियनि ते बि कंट्रोल थींदो, पंहिंजी मन ऐं बुद्धि ते बि कंट्रोल थींदो। जी, त पंहिंजा कर्म सुठा थींदा। हा, कर्म सुठा थींदा, वीचार सुठा थींदा, मन शांति थींदो। जेका बि माण्हुनि जी शिकायत थींदी आहे न, भई गुस्सो थो अचे, मन नथो लॻे, हेॾे होॾे भटके थो, उहो सभु कंट्रोल में अची वेंदो आहे पंहिंजे पाणे। छो जी उहो परमात्मा जी शक्ति जॾहिं आत्मा में ईंदी, उहो शक्ति त केॾी वॾी आहे, सभिनि खे संभालण वारी आहे। त हुन शक्ति खे तव्हां यादि कंदव हुन रूप में, त तव्हां में बि शक्ति ज़रूरु ईंदी। जी, ठीकु आहे। जी दीदी, थैंक यू। थैंक यू।